कदह फूलन में टिड़दासी कदह फूलन में टिड़दासी कदह त मिलंदासी कदह त मिलंदासी हो कदह। आखिरी भेरो चवां थी निकर मुझे घर मां न त तारत गाड़ी दी वेंदी है छो अची मां तो मां फाथी आया अन्या त तरस तू पहुंच फतवा जे घर त फासाया दी तोखे लोड़ाया गीदू घड़ाया तोखा बी मम्मा तू इए मोण वारी ना है तोखे सबक सिखारणो पवंदो बे तो मां तोखे दिसां चंगी तरह निकरे थी जा के मगज जे अठ टुकर हां निकरे ता डर वन्या कोड़ी तुझे ने लठका न थी जे हां इंदी कोड़ी जाने कम ठाण न की डाण तोखे सोनिया वांगुर घरा भजन न दिंदे से सोनिया के त मेहार भजायो तोखे केर भजाइंदो अगिते इंदिया ना त मोई पई हुंदिया अची दा रस दूते ता डर निकर हूं जी सकी हूं मार का खुदा जी पवई गोह मांडरी मेहार ना शहरियार अगवा करायो है हिन खां पो तो के मेहार कबूल कंदो मुखे यकीन आ कंदो तुंजी हाजरा जी शायदी बाबा ही मेहार के भी मन्याई वेंदी न मन्यन त हिन कदम खां पोई भी नाराजी थिया तो वो जिंदगी केड़े कम जी अन्या वक्त आहे मोटण जो न मासी मुझो साथ दे मुखे भले तकलीफ थे मां तो सा आया वन्या थी गोठ वा साल ही अचा हाँ तू वञ न त समझंदा मां तो सा आई आया गोठ वारन के पक थींदी त मां तो सा न पर घरा निकरी वई आया जदी शहरयार बुधंदो तो हु मुसा शादी हरगिज न कंदो मां त कोड़ी है कोड़ी जाने कम ठाण न की डाण हां मेहार गलती कई जो तवा का रकम ते संग वताई ए दुश्मनी विहारे वही रहियो असा के केड़ी खबर है त तवा जिन्नन भूतन का भी वधिक खतरनाक मखलूक आयो न पचर दा छडियो न पीछो असा वणो भी त काडे वणो गोठ छडियो तुजो गोठा मुझो ना है पर ताक भी छडणो पवंदो छो त सोनिया के न लिखा आयो त मोटियाणे हिते रही सघंदो कायरा बनी लिखी वेंदो हाने घणो मां बर्दाश्त कयो आ हिकड़ो भी अखर कुछ नहीं न त शीख त पाए तारू दे रखंदी मैं निकुल तो साला है लुडे त शीख त पाए तारू दे रखंदी कोड़ी जी मरी वैया कोड़ी जाने कम ठाण न की डाण हां ड्राई हल बंदा मुसीबत में इंसान के दो दे नबू तो कदो करी अरे निड़िया में हाथ जी निर्गट पटे उछले चलींदो से तुझे खर्चे ते दियो ताकले हां मालिक साईं मुझो मकसद हो तो फैसले में होता जो खर्च न खपे होता जो खर्च ये कने हाई दा फतू दाई आयो तो खट न थींदई वन जी जे मालिक साईं अरे हल एक कभी खबर आ तोला है गाड़ी बुरी खबर आ बुरी खबर हाँ शहरयार खान चाल खेरिया तो सा किए फौजी का दिया है छा हाँ आहे उनके भगवा करायो तई शहरयार खान हाँ ये न तो थी सके सब कुछ मुमकिन आ वो तो वडी नाइंसाफी चेबी नूरा मां चो चवा मोचो यार आ मां छा जला उन जी गिला क्या उन जे करे त तू भी मुझे यार तडे तो तोखे बुधाया न त नूरो ऐं राज सले मुखे छड नूरा यो मुझे एहसान कर न तो कोई भला शूट करे छड न इन्हीं मां एकड़ो अर्ज त मंज न न जान शहरयार खान छलक मोकलिया तोखे छड़ाए तो अगवा पाण कराए ऐं छड़ाए पाण तो पोइ अगवा छो कराई घणो फिरी नथी मुंची सबब तोखे बुधायम वधीक पाण को पुछा कजास पोइ नूरा छड मुखे जाचे वञी कढान टायर ॾियण टांडा उस्ताद पुलिस उतारा तरफ खां पई अचे पुलिस का और क्या बुधायो
जीअं दरिया पार करे सघूं। मूंखे छॾ नूरा, फिलहाल न। अच मूंसां। मां न हलंदुसि नूरा, भले पुलिस पहुचे। हल मूंसां, न त लाश तुंहिंजो हिते धप करे वेंदो, छो त नूरो नाग आहे। कखे त मौत बखे। उस्ताद, पुलिस ॾखण वारे पासे ॾांहुं बाग़ ॾे हली वई। घर में अकेली वियां थी त घर खाइण थो अचे। हर वक्त अमीर जो खतरो। ॿाहिरि थी निकिरां त बाबा नाराज़ थिए थो। मां त अड़जी वई आहियां। बाबा जे ज़मानत थियणी हींअर ताईं पहुतो न आहे। शायद बाबा अची विया। केर? माया दयाणी। दयाणी? दयाणी हिते छो ईंदी? दर खोल सदोरी। मक्कार तूं? पुलिस मुझे पोयां हुआ, मुझे सॼे घर खे घेरे वई आहे। मां ॿियो कुझु न कंदुसि। पुलिस हिते अचे, मुंहिंजो पुछे, चइजां त हिते न आहे। रो न, रोंदीअ त मां कुझु बि करे सघां थो। इज़त ऐं ज़िंदगी ॿिन्ही तो हथ खणी वेंदीअ। मुंहिंजी इज़त खां मथे त न आहे तूं। को बि अचे त खेनि ॿुधाए त हिते कोई बि कोन्हे। ठीकु आहे। पुलिस काहे पई त कीअं कने? काहे कीअं पवंदी? कोर्ट टपी पवे त पोइ पाण ई मोड़ ॾींदुसि। लागी तो मुंह ॾियां। हुअं वॾो लीडर सो बि पुराणो। पुलिस कां तो लिखंदो वते। चुपे त सुम्हारे न मौत जी निंड। मूंखे थोड़ी वार खाई मिले त ज़मानत बि करायां, एसएचओ खिलाफ़ जलसा जुलूस बि कढायां ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बि कयां। रात ॾींहुं दुश्मनी लिखियो वरी हिते आए। शर्म कोन थई? ॿियो सभु कुझु अथई। माना तोखे ज़रूरत आहे? सॉली थी कढो ते सॉली जी। वन, दरवाजो में खोल जा। दरवाजो खोलियो थी तो नतीजो पाण समझे थी। खोले भी सके थी। केड़ो इतबार कोट ट्रिपी भजी वञा। ॿधरण खां पोइ कंदो बि छा? तेसि ताईं बाबो बि अची वेंदो। काथे लीडर? भॼी वियो शायद। केन तो लिकायसि? न साहब, असां सां दुश्मनी अथसि। असांजे घर में ज़बरदस्ती अची मूंखे यगमाल कयईं। काॾे वेंदो लीडर? पाताल मां बि कोन हलंदासीं। अचो तव्हां मूंसां गॾु। इरादो बदलाए छॾी छा? छाजो? राग जो न मटायो अथमि। कुझु ॾींहं थथरियो आहियां। छो? सोहणीअ जी पक करणी आहे। त अगवा थी आहे या न? मता पोइ वार खाई न मिले। सुठा रात ईअं था चवनि। मूं पक जी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं कंहिं अगवा कई आहे त पोइ कंहिं कई आहे। अफ़सोस आहे यार। छाजो?
मां तुंहिंजी अॻियां तिॾ बि न आहियां सो सम्झू वठो आ त शहरयार खां सवाइ ॿिए कंहिंखे ताक़त आ इन जी बि मूंखे ख़ातिरी खपे जे शहरयार थियो न त पोइ झिरकी चाटे जी महिमान या शहरयार रहंदो या मां रहंदुसि ख़ुदा चङी कंदो अचो जी इहा हिम्मत जो मुंहिंजी ज़मीन मां थो लंघे और ए झिरकी अॼु न ईंदे मां चवां थो निकिरो मुंहिंजी ज़मीन मां निकिर न त सुठो न थींदी तूं मूंखे हकल थो करी हाँ तोखे त मां आसमान ते पे ॻोल्हियो ज़मीन ते मिली वियो आहियां तरस भला झिरकी जाटे जी महिमान तरस ही में है जज्बाती न थी तूं मुंहिंजी बाह थो रोकी त दुश्मन वार करे वञे अट परे थी बेवकूफ़ा हिन जो मेजालो मां हिन ज़मीन में छटिया हट अच त तुंहिंजे हिननि हॾनि जी मिख पंहिंजी हिन ज़मीन में पोखिया परे थी मिया जे अॼु ही बची वियो न त मूं लाइ मौत आहे ये हार बात मुमकिन नहीं परे थी ओ बच्चू भला